तो रब कुरान में कसम खड़े जे मुजादा मलाइकन जो उस्ताद शैतान न सुञाणे तो लानत जो हक़दार थी वञे। मलाइकन जो उस्ताद हो ना बगल आयो मुअल्लिमुल मलकूत हुयो ना मलाइकन के पढ़ाई दो हो अगर मलाइकन जो उस्ताद न सुञाणे तो लानत पइजी वञे सजे वण सुञाणे तो कसम तो रब खणे। मालूम थियो तो असुल ईमान जो महवर मरकज उसूल बुनियाद मोहम्मद करीम जी ज़ात का। हुजूर करीम जी ज़ात फरमाइन था तो मुखे रब्बुल आलमीन जो कसम आ महबूब भला कसम छो थो खड़े सरकार तो सादिकुल अमीन आ वायदे जो सच्चो जुबान जो सच्चो मुस्तफा जी जुबान मां कड़े कूड़ जो तसव्वुर भी नथो करे सके पर कसम इन जे करे थो खणे तो बेईमान पोए जमाने में ईंदा। मां मोहम्मद कसम खणी गाल क्या तो ये बेईमानन ते दांगी घुमे आशिकन जो नारो बुलंद थी वने। छा फरमायो मुखे रब्बुल आलमीन जो कसम आ त मुझे बाबे हजरत अब्दुल्लाह खां वठी वीदे हजरत आदम ताई मुझी अम्मा हजरत आमना खां वठी करे हजरत हवा ताई विच में जेके भी पीढ़ियों गुजरियूं हैं सरकार फरमाइन था सब मोमिन हा चौ चौ सब मोमिन हा रुगो मोमिन को नहा बलक नबी से फरमाइन था सब जन्नती हुआ। नबी से फरमाइन था जाता हूं मुझो नूर आयो आ उता उता मुखे अल्लाह पाक खानदान के जिना खां बचायो शराब खां बचायो बुत परस्ती खां बचायो मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जो नूर जेड़ी भी पीढ़ी मां पे आयो अल्लाह ताला पाक नूर जी अमानत पाक जगह ते रखी न मुशरक में रखे न जानिय में रखे न बुत परस्त में रखे न मुशरक में न शराबी में न बेदीन में न बेनमाजी में सरकार फरमाइन था जाते जाते मुझे नूर वारी अमानत रख भी आई सब अल्लाह जा प्यारा। अरे आदम जी पेशानी में अचे तो मलाइक सजदा कन चो सुभान अल्लाह। आदम जे पेशानी में अचे तो खलीफतुल्लाह बणजे आमना जे पेट में अचे तो अम्मा वरी दोज़ख में वेंदी शर्म जो मकाम आ। मुला पंहिंजी माउ ला चवंदो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी माउ नेका मां नेक माउ जे पेट मां ॼाओ हा। अरे कहिड़ी तुंहिंजी माउ नेका जो निभागो तो जहिड़ो ॼणे जेको 24 कलाक रसूलुल्लाह जी गिला थो करे पियो। नेक अम्मड़ तोहा हुई न जंहिंजे पेट मां रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जावा रमजान जो महीनो आ अम्मा खीर थी पियारे मोहम्मद राशिद खीर नथो पिए मोहम्मद बक्का पियो आ उहो मखदूम इस्माइल पिराले वारे जो दुआ लिखाइण वियो आ पुटड़ो जाओ आ पर खीर नथो पिए अलाए नज़र आ अलाए का जिन्न भूत जो असर आ। 8 कोह परे मखदूम मोहम्मद इस्माइल चवे थो ओ मोहम्मद बक्का तुझो बच्चो मोहम्मद राशिद अमड़ जे पेट मां कसम खयूं आयो आ त रमजान में ॾींहं जो खाइणो पीअणो नाहे तू गणती न कर तावीज़ जी ज़रूरत कान्हे सिज लहंदो मुला बाग ॾींदो मोहम्मद राशिद पाण ई खीर पीअंदो। या रसूल अल्लाह हक चार यार भेज पागारा ही जेके रोजे वारा वेठा थवा जवान न सही रोजे धड़ी जा बचड़ा थवा चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह। ओ लाड़काने वारो तहां जो भागा जो गौसन जे पाड़े जाए हो मुजादा जे रोजे धनी रहमतुल्लाह अलैह अम्मा जे पेट मां जाईदे जाम रमजान जो एहतराम कयो सिज लथो आ बाग आई आ पोथो खीर पिए जे मोहम्मद राशिद के अल्लाह एडी सघ ॾिनी आ हुन जी अम्मा भाग वारी आ। अरे खुदा जो कसम ओ रसूलुल्लाह जे निगाह किरोड़े मोहम्मद राशिद बनाया आओ या न रसूलुल्लाह जे निगाह किरोड़े वली बनाया अरबे गौस कुतुब बनाया हो क़यामत फैज़
चओ चओ फैज़ हलंदो। हदीस में इंदो आ सैयदना अबू बकर सिद्दीक जी अम्मा थी चवे चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, जोर सा चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। अम्मा थी चवे जॾहिं मूंखे मके जूं औरतूं वठी वयूं बुतखाने में क़ौमी रवाज मुताबिक़, बाबा पानी बंद करायो, इन चाचे खे विहारियो। फकीर वे कान थी उंज लगे कोन था मरन। सलाह सलात बोले साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सुभान अल्लाह। हजरत सिद्दीक अकबर जी अम्मा थी चवे क़ौमी रवाज हो, असांजे मुल्क जो रवाज हो, माण्हू बुतनि जी पूजा कंदा हा। मांखे अबू बकर पेट में आ, मके जूं मायूं मांखे वठी बुतखाने में वयूं त असां बि पूजा पाठ ते हलूं तूं बि हल। चवे थी मां साहेड़ियुनि जे चवण ते गॾिजी वियसि। ओ रोज़े धणी जा बचड़ा, मां त ख़ास करे रोज़े धणी जे बच्चन जे आॾो कुछ अर्ज़ करुसि त अहिड़े गौस जा फर्ज़ंद आहियो जंहिंजे हिकिड़ी निगाह लखे माण्हू बेदीन दीनदार कया। रोज़े धणी हक़ ते हो ना हक़ ते। यार रोज़े धणी वारो मसलक न छॾिजो। मुसलमान त न छॾे पर बच्चन खे वधीक हक़ आ। राशिदी सॾाइण वारे ते वधीक हक़ आ। जंहिं राशिदी सॾाइण वारे मोहम्मद राशिद ते फ़ख़ुर त पंहिंजे अब्बे जे तरीक़े ते हले। ॿियनि चकरनि में अची, वकड़नि में अची, फेरनि फंधनि में अची मज़हब भेॾाईंदे माण्हू चवंदे त तूं रोज़े धणी जो बच्चो आहीं बि अलाए कोन बि आहीं। जे रोज़े धणी जो सचो फर्ज़ंद त अबाणो तरीक़ो न छॾिजा। या चओ त रोज़े धणी नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक वाट भुलियल हो, ये चवंदे चव न अबा चवंदो न अर्ज़ पे कयुमि। सिद्दीक अकबर जी अम्मा थी चवे मां जीअं जो बुतखाने में वयसि, साहेड़नि चयो मां पहिरों दफ़ो आयसि, पहिरों दफ़ो ही वॾो बुत आहे हिन खे सजदो कर। मां इरादो कयो त बुत ॾे वधा, सजदो कया। बुत मूं आवाज़ पियो अचे या अमत अल्लाह बितहकीक इन फी बतनक अबी बकर सिद्दीक। ओ अल्लाह जी बांधड़ी, तुझे पेट में अबू बकर सिद्दीक आ जेको मोहम्मद करीम जो रफ़ीक आ। हबीब करीम अलैहिस्सलाम सां गार में भी गॾु हूंदो त मज़ार में भी गॾु हूंदो। महबूब जो सच्चो खलीफ़ो, महबूब जो पारो उम्मती आ। जंहिंजे पेट में मोहम्मद जो ग़ुलाम हूंदो आ, उहा अम्मा बुत जे आॾो कान झुकंदी आ। तंहिंजे करे असां बुत तोखे चऊं था हे निभागियूं भली झुकनि, तूं भाग वारी न झुक। अड़े जंहिं अम्मा जे पेट में सिद्दीक अकबर हुजे उहा मां भाग वारी, ऐं जंहिंजे पेट में नबियन जो इमाम हुजे, जंहिंजे पेट में इमामुल अंबिया हुजे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जी मौला पलीत तू ये तो चवी खुदा तुझी जुबान में किया विझे, खुदा तुझे पेट में किया विझे निभागा, खुदा तोखे बर्बाद करे बेअदब तू मुझे हबीब जे अम्मा अब्बे जी गिला थो करी पियो। खुदा जो कुरान शाहिदा व तकल्लुबका फिस्साजिदीन। ओ मुजा महबूब मोहम्मद करीम आदम खां वठी करे हजरत अब्दुल्लाह ताईं मां अल्लाह तोखे जाथो जाथो भी आंदो आ। सब अल्लाह जी सजदे करण वारा माना हुआ, सब इबादत गुजार हा, सब मुवहिद हा, सब नेक ऐं सालिहा हुआ। को बि मुशरिक ऐं बेदीन कोन हो। त मुंहिंजा दादे आदम जी पेशानी में आ त भी पधरो आ। चओ सुभान अल्लाह। इहो अक़ीदो धारियो त मुस्तफ़ा जो सॼो ख़ानदान पाक आ। चओ चओ मुस्तफ़ा जो ख़ानदान। हिकिड़ो आलिम आ
जंहिंजो नालो मशहूर अल्लामा मोहम्मद शामी, जंहिं किताब लिखियो आहे सीरत शामिया। छा लिखियो अथई किताब जो नालो? सुबुलुल हुदा वर रशाद। उन किताब जो वॾो नालो आहे, पर मशहूर आहे सीरत शामिया जे नाले सां। उहो थो लिखे अकुल जी ॻाल्हि आहे, अकुल जी। अब सम्झो था अलाए न? जागो था, तवज्जो कयो, हेॾे निहारियो, गौर कयो। अल्लामा शामी थो लिखे त अकुल जी ॻाल्हि आहे। उहो महबूब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको किरोड़नि गुनहगारनि की शफाअत करे जहन्नमनि खे जन्नती वठी वेंदो। अब हेॾे छा था निहारियो? थका हो त खणी दुआ घुरा। अलाए यार मां तव्हां सां गॾु वाइड़ा था वेठा हो। हेॾे तवज्जो कयो, सलाह सही बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वालिही व बारिक व सल्लिम अलैहि। तव्हां जो हेॾे तवज्जो जे अचण वारा पिया ईंदा, लाड़ करे वारनि जी आदत आहे 12 बजे खां त पोइ उथंदा आहिनि बिस्तरे तां। अधु तकीर थी वई आहे, अचण वारा अञा अचनि पिया। पक थन न त देर सां शुरू थींदो आहे कमु, पर मां हाणे जल्दी तव्हांखे छॾियां थो बस। इन हवाले जेको थो अचे उन तां निहारियो वेठा। सलाह साईं ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लामा शामी जी ॻाल्हि पे कयमि। फरमाइनि था त उहो महबूब जेको किरोड़नि गुनहगारनि जी शफाअत करे जन्नत ॾे वठी वेंदो। बुजुर्ग फरमाए थो अकुल इहा ॻाल्हि क़बूल करे थो त किरोड़े धारिया ॿिया ॿियनि क़ौमुनि वारा, ॿियनि नसबनि वारा गुनाहगार किरोड़े छॾाए ऐं अब्बो अम्मा उन जा वरी दोज़ख में वञनि। अकुल क़बूल करे थो? अब ॾाढे ॿुधाए, अरे जेको राजन खे छॾाए सो अब्बे अम्मा खे त अव्वल जन्नत में मोकिलींदो। जेको परावन जी सार लहे सो पंहिंजा छॾींदो। जेको ॿियनि गुनहगारनि खे शफाअत करे वठी वञे वो अब्बे अम्मा जी भी यकीनन शफाअत कंदो। मां अॻिते तोखे ॿुधायां थो त मुंहिंजे मुस्तफ़ा जा अब्बो अम्मा यकीनन जन्नती आहिनि। ॿियो मसइलो ॿुधायां, उलमा जो फैसलो आहे कहिड़ो? मा ज़म्महु आज़ाअहुल करीम फहुवल बुक़अतु अअज़म व अफ़दल मिनल काबत हत्तल अर्शल मनीफ़हा। तमाम आलम इस्लाम जे मुस्लमान आलमन जो फैसलो आहे। कंहिंजो? ॾाढे जो कंहिंजो? ठुड़कुन जो न। तव्हांजे लेखे जेके जंहिं वाइज़ शुरू कयो सो आलिम आहे, जंहिं ॾाढियूं कयूं सो आलिम आहे, चीखूं कयूं सो आलिम आहे, रड़ियूं कयूं सो आलिम आहे। अहिड़ियूं रड़ियूं था कनि जहिड़ो पुठियों को सोटा थो हणे पियो। माण्हुनि खे रुगो रोब विझण जे लाइ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, मां इन जाहिलनि जी ॻाल्हि कोन थो कयां। ख़ुदा जो कसम आहे कि त ज़रब यज़रब जे गर्दान जी बि ख़बर कान्हे का, इनके तो बिस्मिल्लाह जे तरकीब जी भी खबर कान्हे का, सर्फ नहव जी खबर कान्हे का, फिक्ह का कोरा हल, कैसेटी मुल्ला हल, टैक्सी मुल्ला हल, काहन के खबर कान्हे का। अरे खबर हो जे ना त मुझे मोहम्मद